सिंध के तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण राय घराणे जे उन हुक्मरान बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिं सिंध जे सरहदुनि जो दिफ़ा कंदे पंहिंजी जान घोरे छॾी। सिंध ते राय ख़ानदान 550 ईस्वीअ खां 644 ताईं लॻभॻि 94 साल हुक्मरानी कई। राय ख़ानदान जा 5 बादशाह सिंध जा हुक्मरान रहिया, जिन में पहिरियों राजा राय देवाज हुयो, जंहिंखे ॿिया चई देवजी जे नाले सां बि सॾियो वियो आहे। राय देवाज 550 ईस्वीअ में सिंध जी हुकूमत संभाली। पाण शुरूअ में घटि ताक़तवर हो, बाद में इक़्तिदार ऐं इख़्तियार ते पंहिंजी गिरफ़त मज़बूत करे वरिती। तोहफ़तुल कलाम जो लेखक मीर अली शेर काने लिखे थो त राय देवाज आलीशान बादशाह हो। हिंदुस्तान जा सभु बादशाह संदसि मुख़लिस ऐं ख़ैर ख़्वाह हुया। हिन ॼाणू कामोरनि जे हथ हेठि सारे मुल्क जो इंतज़ाम तमामु बहितर नमूने ते हलायो। जंहिं बैदि ॿियो बादशाह राय सहीरस पहिरियों तख़्त ते वेठो, जॾहिं त टियों बादशाह राय साहसी पहिरियों थियो। चौथों बादशाह राय सहीरस ॿियो हुयो, जंहिंजो नालो कुझु तारीख़दान सहारस बि लिखियो आहे। जॾहिं त हिन घराणे जो 5 ऐं आख़िरी बादशाह राय साहसी ॿियो शामिल आहिनि। राय साहसी ॿियो खे बि मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में साहसी पिणु लिखियो वियो आहे। H.T. लैम्बर्ट जी राय आहे त राय ख़ानदान 550 खां 644 ताईं सिंध ते हुक्मरानी कई, जॾहिं त डॉक्टर नबी बख्श बलोच जे मूजिबि राय घराणे जो ख़ात्मो 652 में थियो। राय ख़ानदान जे दौर में सिंध जूं सरहदूं घणे भाङे मौजूदा पाकिस्तान जे हदुनि ते पकड़ियल हुयूं। उन वक़्तु मुल्क जा 4 परगि॒णा यानी सूबा हुया, जिन में मुल्तान, उच्च, ब्रह्मणाबाद ऐं सेवण शामिल हुया, जिते राय घराणे पारां मुक़ररु थियल गवर्नर हुकूमत कंदा हुआ। राय ख़ानदान जी हुक्मरानी वारे दौर में सिंध जो तख़्तगाह अरोड़ हुयो, जेको उन दौर में सिंध जो मुख्य शहर हुयो, जॾहिं त सिंध जो अहम बंदरगाह देबल हो, जंहिं ज़रिए मुल्क जो बैनुल अक़वामी वापारु थींदो हो। अली बिन हामिद कूफीअ चचनामे में अरोड़ शहर जी घणी नेकी कई आहे। संदसि मूजिबि सिंधू दरिया अरोड़ जे भरिसां वहंदो हो। शहर में बाग़ ऐं बाग़ीचा जजा हुआ, मेवा, गुल ऐं ॿूटा जाम थींदा हुआ। शहर खे आलीशान कोट ॾिनल हो। रोहिड़ी शहर खां ओभर ॾखिण में कुझु किलोमीटरनि ते हिन शहर जा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। तारीख़ मासूमी मुताबिक़ अल्लोर मेहरान नदीअ जे किनारे ते हिकु निहायत वॾो शहर हुयो, जंहिंमें बुलंद इमारतूं, मज़बूत महलातूं, मेवेदार वणनि सां भरियल बाग़ ऐं तमंदुन ऐं शोहरत जो इहो सभु सामान मौजूदु हो, जंहिंजी मुक़ीम ख़्वाह मुसाफ़िर खे ख़्वाहिश थी सघे थी। राय ख़ानदान जे दौर में ॿुध धर्म सिंध जो सरकारी मज़हब हुयो। तारीख़दार लिखनि था त राय ख़ानदान जी हुक्मरानी वारे दौर में सिंध में हर तरफ़ अमन अमान हुयो। रैयत ख़ुशि ऐं ख़ुशहाल हुई। समूरी सिंध मुल्क में मकरवान खां कश्मीर ताईं कोटनि ऐं क़िलनि जो ॼार विछायल हो, जिते सिंध जी हिफ़ाज़त लाइ अहम फ़ौजी मर्कज़ क़ाइमु थियल हुया। राजा राय साहरस ॿियो सिंध ते 626 ताईं हुकूमत कई। चचनामे मूजिबि सहारस ॿियो जी हुकूमत जूं उलहंदे वारियूं सरहदूं कुर्द जबलनि ऐं कीकानान यानी कलात ऐं मकरान ताईं वसी हुयूं। राजा सहारस पंहिंजे मुल्क सिंध खे चइनि सूबनि में विरहाए करे 4 सूबेदार मुक़ररु करे छॾिया हुआ। सूबे ब्राह्मण आबाद में नेरून कोट, देबल, लोहाणा, लाखा ऐं समाज़िला शामिल हुआ, जॾहिं त सेविस्तान सूबे में ॿोधिया, बुधपुर, जनकान, जमनकान, रूंझाण, रोजियान ऐं पाया जबल खां वठी मकरान जे सरहद ताईं वारो इलाइक़ो शामिल हुयो। इस्कंदा सूबे में भाटिया, तलवाड़ो, चचपुर ऐं देवहपुर जा इलाइक़ा शामिल हुआ। मुल्तान सूबे में सिक्का,
बरहमपुर, करूर, इशहार ऐं ताकिया खां वठी कश्मीर जे हद ताईं जा इलाइक़ा शामिल हुआ। इन्हनि सूबनि जा अलॻि अलॻि गवर्नर मुक़ररु कया विया हुआ जेकी सूबे जो इंतज़ाम हलाईंदा हुआ ऐं राजा तरफ़ां उन्हनि खे मुल्क जी हिफ़ाज़त ऐं अवाम जे भलाई लाइ ख़ासि हिदायतूं ॾिनल हूंदियूं हुयूं। राजा पाण अलोर में रहंदो हो। राजा सहारस जी आला इंतज़ामी सलाहियतुनि जे करे सिंध में कंहिं बि अंदरूनी बग़ावत कर न खयो। राजा राय सहारस ॿियो जी हुक्मरानी वारे दौर सन 626 में फारस मुल्क यानी मौजूदा ईरान जे बादशाह निमरोज़ जी फ़ौज करमान वारी सरहद खां सिंध ते हमिलो करे ॾिनो। जॾहिं सहारस खे इहा ख़बर पहुती त ईरानी हमले वारनि खे रोकण लाइ सिंध जे राजा पंहिंजे सिर पाण फ़ौज जी सरबराही कई ऐं हमले आवर फ़ौज खे सरहदुनि ते रोकण जी कोशिश कई। वतन सिंध लाइ जंग दौरान केतिराई सिंधी जोधा कुसिजी विया जॾहिं त हमिलो कंदड़ फ़ौज जो बि गरो जानी नुक़सानु थियो। जंग जे नतीजे में राजा राय सहारस विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजे वतन तां घोरजी वियो जॾहिं त हिन जारियत कंदड़ फ़ौज जी सिंध जे सरहदुनि अंदरि दाख़िल थियण वारी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो। सिंधी फ़ौज पंहिंजी राजा जे शहादत बैदि बहादुरी सां विढ़ंदे जारिह हमले आवर ईरानी फ़ौज खे शिकस्त ॾेई छॾी। ईरानी बादशाह निमरोज़ आख़िरकार ॻरे जानी नुक़सान बैदि पंहिंजे वतन वापसि मोटण ते मजबूर थियो। अली बिन हामिद कूफ़ी चचनामे किताब में लिखियो आहे त हिन जंग में राय सहारस जा जंगी जोधा हिक ॿिए खे ज़ंजीरुनि में ॿधी विढ़िया त जीअं मंझान को बि भॼी न सघे। उन करे हिन जंग खे ज़ातुल सिलासल सॾियो वियो आहे यानी ज़ंजीरनि वारी जंग। फारस जे हुक्मरान तरफ़ां पंहिंजे वतन वापसि मोटी वञणु साबित करे थो त सहारस जंहिं तरीक़े सां पंहिंजे मौत ताईं बहादुरी सां जंग कई उन जो नतीजो इहो निकितो जो हमले आवर फ़ौज खे अॻिते वधण जी जुरत ई कान थी सघी। सहारस जी शहादत दरअसल फ़तह में तब्दील थी वई। सिंध जा माण्हू पंहिंजे हिन हुक्मरान ते वतन जे दिफ़ा ऐं जान कुर्बान करण ते फ़ख़ुरु करे सघनि था। महिरबानी।